नासिन ब्रेकिंग न्यूज़ है कराची में अवां सां शेयर कयूं पिया। बिलावल हाउस चौरंगी वेझो हथ आयल बम के नाकारा बणायो वियो आहे। शकी डबल केबिन गाड़ी में बम जे इतला 15 मददगार ते दिनो वियो। बम डिस्पोजल अमले बम के नाकारा बणायो आहे। अहम खबर खां नासिन अवां खे आगाह कयूं पिया। शकी डबल केबिन गाड़ी में बम जो इतला 15 मददगार ते दिनो वियो आहे। बिलावल हाउस चौरंगी वेझो हथ आयल बम के नाकारा बणायो वियो। बम डिस्पोजल अमले बम के नाकारा बणायो। एक भेरो ॿीहर नासिन अवां खे आगाह कयूं पिया। कराची मां इहा अहम खबर आहे। बिलावल हाउस चौरंगी वेझो हथ आयल बम के नाकारा बणायो वियो आहे। शकी डबल केबिन गाड़ी में बम जो इतला 15 मददगार ते दिनो वियो। बम डिस्पोजल अमले बम के नाकारा बणायो। नासिन अवां खे आगाह कयूं पिया। बिलावल हाउस चौरंगी वेझो हथ आयल बम के नाकारा बणायो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूद आहे। गाज़ी, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही कराची जो बिलावल हाउस वारो इलाइक़ो आहे जिते बिलावल चौरंगी जे भरिसां चाइना टाउन वारे हंध ते हिकु डबल केबिन रीवो गाड़ी में बम लगायो वियो हो। ॿुधायो वञे तो पुलिस जे तरफ़ां त मोटरसाइकिल ते सुवार 2 दहशतगर्द हुआ जिन चाइनीज़ शहरनि जे इस्तेमाल हेठि रीवो गाड़ी में मैग्नेटिक बम डिवाइस नसिब कई हुई, जेका मौके ते शहरनि ॾिसी वरिती ऐं फौरी तौर ते पुलिस खे 15 ते इतला कयो वियो, जंहिंखां पोइ बम डिस्पोजल स्क्वाड समेत पुलिस ऐं रेंजर्स समेत ॿिया कानून लागू कंदड़ इदारा मौके ते पहुची विया ऐं हींअर कुछ देर पहिरियां BDS जे अमले उन डिवाइस के गाड़ीअ मां हटायो आहे ऐं खेसि नाकारा बणायो आहे। इन हवाले सां पुलिस जी इन्वेस्टिगेशन हले पई। पुलिस ऑफिसर्स जो चवणु आहे त जिन चाइनीज़ शहरनि खे टारगेट करण जी कोशिश कई वई पई दहशतगर्दनि जे तरफ़ां, उहे सभई महफ़ूज़ आहिनि। मौके ते पुलिस खे इतला मिलियो, इन जे करे ही जेका दहशतगर्दी जी तमामु वॾी कार्रवाई हुई उनखे नाकाम बणायो वियो आहे। शुरूआती तौर ते DIG ॾखिण जावेद अकबर रियाज़ मीडिया खे इहो ॿुधायो आहे त हीअ मैग्नेटिक डिवाइस हुई जंहिंखे जेका गाॾी हुई चाइनीज़ जी उन में लॻायो वियो हो, चिंबड़ायो वियो हो, पर उनखे नाकारा बणायो वियो आहे। अञा ताईं पुलिस इहो न ॿुधायो त ही केतिरी साइज़ जो बम हुयो ऐं केतिरो वॾो नुक़सानु करे सघे पियो, छाकाणि त BDS जो अमलो उनखे नाकारा बणाइण खां पोइ हाणे उनजो तजियो करे पियो। बहरहाल पुलिस मौके ते रिएक्ट कयो आहे, जंहिंजे करे ही दहशतगर्दी जी तमामु वॾी साज़िश नाकाम थी आहे। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी गाज़ी झंडीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।